सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। छाकाणि त असां सभु इंसान पंहिंजे कर्मनि ते विश्वास रखंदा आहियूं। जेकॾहिं चङो कंदासीं फल असांखे चङो मिलंदो, जेकॾहिं ग़लति कंदासीं असांखे फल बि ग़लति मिलंदो। छाकाणि त कर्म असां ॾे मोटी करे ईंदो आहे। जीअं हिकिड़ो शख़्स हो, उनखे हिकिड़ो पुटु हो ऐं अञा पुटु उनजो नंढो ई हुयो, थोरो चङो त उनजी घरवारी गुज़ारे वई। उन ॿी शादी कई, उनजो कुझु चङो घर थी करे हलियो ऐं जीअं उन ॿी शादी कई उनमें जो वरी उनखे पुटु ॼायो। थोरे वक़्त खां बाद वरी उनजी ॿी घरवारी बि गुज़ारे वई ऐं हिन जो घर वरी ख़ाली थियो। त जेको हिनजो वॾो पुटु हो, कुझु वक़्त खां बाद उहो चङो वॾो थियो, इन वॾे पुट जी शादी कई, ॿियो नंढो हुअसि। त शादी खां बाद वरी उनजो पीउ पाण गुज़ारे वियो कुझु वक़्त खां बाद उमिरि जे हिसाब सां। ऐं नंढे जी थोरी तबियत ख़राब थी, उहो हकीम खे ॾेखारनि पिया ऐं ॾेखारींदे हिकिड़े ॾींहुं ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि सलाह कई, छा जेकॾहिं बीमार वैसे ई थियो आहे, जेकॾहिं हकीम सां मिली करे इनखे का अहिड़ी ज़हरीली उबती दवा ॾिवाए छॾिजे पैसा ॾेई करे जो इहो इलाज में मरी वेंदो। हर को चवंदो तबियत ख़राबु आहे भाउ जी ऐं इज़त जी बि रहिजी ईंदी ऐं इनखे हिसो बि न ॾियणो पवंदो। ऐं इहा ॻाल्हि ॿिन्ही खे पसंदि आई ऐं ही हलिया। उन हकीम खे एतमाद में वरितऊं ऐं कुझु वक़्त खां बाद उनखे ज़हर ॾिवाए करे माराए छॾियो। कुझु वक़्त खां बाद उनखे पुटु ॼायो। हिन ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो पुट सां ॾाढो प्यार हो, हद को वधीक। जीअं थोरो वॾो थियो वरी बीमार थी पियो, जो ॾाढो इलाज करायूं, छोकिरो बीमार बीमार तकलीफ़ में तव्हांजो इनजो अधु पैसा लॻी विया, सॼा पैसा लॻी विया, सभु कुझु ख़तमु थी वियो ऐं हे ज़ाल मुड़ुस सभु परेशान, ॾाढा तंग। हिकिड़ो ॿार उहो बि बीमार, कंहिं महिल बेहोश थिए पियो ऐं पोइ आख़िर हे बेहोश थी वियो। हिकिड़े ॾींहुं शाम जो हिन जो पीउ माउ हिन गॾु वेठा त ओचितो हुन अखि खोली, हिनखे कुझु ख़ुशी थी ऐं पुछऊंसि, चए पुटु कीअं? पुछे तव्हां केरु हो? चए तोखे छा थियो? तुंहिंजो माउ पीउ हूं असां? चए माउ पीउ? तव्हां मुंहिंजा माउ पीउ कोन हो? चए बाक़ी असां बाक़ी केरु आहे? चए न मां तव्हांजो नंढो भाउ जेके तव्हां ज़हर ॾेई माराए छॾियो पैसनि जे करे। मां हाणे पुटु थी करे आयो आहियां, जीअं तव्हां मूंखे बीमार करे मारियो, दुख कयो, हाणे मां जे पैसनि जे करे मारियो तव्हांजा सभई पैसा बि पूरा करे छॾिया ऐं जे तव्हां मूंखे परेशान कयो, बीमार कयो, मां बि तव्हांखे ॾुख में ॻारे ॻारे कंढिया करे पूरो करे छॾियो आहे। तंहिंजे करे हाणे मुंहिंजो बदिलो पूरो थियो, हाणे मां वञा थो। तंहिंजे करे जॾहिं कर्म जो फल मोटी करे मिलंदो आहे,
त पोइ उहो ॾुखियो लॻंदो आहे। इन करे असांखे इहे संत महात्मा चवंदा आहिनि जेको थिए पोइ बि कंहिंसां चङाई कयो। छाकाणि अगरि चङाई कंदासीं त पोइ चङाई जो फल असांखे मोटी करे मिलंदो। असां हमेशह ख़ुशि ख़ुशहाल चङा भला इज़त शान वारा भाग नसीब वारा बणिया रहंदासीं।